को भी होशियारी न कजो। तू छा समझो सलार खान त कानून को मकड़ी जो जारो है जंहिंखे तू टोड़े हलियो वेंदे। वर्दीअ वारे जी वर्दी में हथ विझण जो मतलब समझी थो? आवाज हेठ करे ॻाल्हाए। ये सालार खान जी औताक आहे, तुंहिंजे औकात खां बि वॾी जॻह आई आहे। सालार खान तू अॼु मुंहिंजे रहमो करम ते आहीं। जेकॾहिं मां अॼु चाहियां न त तोखे फट मारे सघां थो। वर्दीअ ते एॾो नाज़ न कर सोढा, पंहिंजे औकात में रही ॻाल्हाए। मुंहिंजी हिकिड़ी फोन कॉल ते तुंहिंजी इहा वर्दी लही वेंदी। सुबेदार सोढल, तो खखर में खड़ो हणी पंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी। हाणे तुंहिंजो जेको हशर थींदो न वो दुनिया ॾिसंदी, दुनिया। बस अठा बस, तोखे अंदाज़ो आहे त हाणे तूं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं ॻोठु ॾिसी सघंदे? जेकॾहिं उमिरि क़ैद जी सज़ा न ॾिराई मां न त मुंहिंजो नालो बि सूबेदार सोढल न आहे। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं हिकु ॾींहुं त छा, पर हिकु कलाक बि मूंखे क़ैद में नथो रखी सघें। तोखे इहा ख़बर ई न आहे होम मिनिस्टर सां मुंहिंजा डायरेक्ट वास्ता आहिनि। हा साईं, होम मिनिस्टर वांदो वेठो आहे जो तुंहिंजी आज़ादी जे लाइ डोड़ंदो ईंदो थाणे ते। रात रईस सालार खान के पुलिस गिरफ्तार करे वई आहे। पर छो? सालार वरी कहिड़ो चोर या लोफर आहे जो खेसि पुलिस गिरफ्तार करे वई आहे? इहो जेको छोरो आहे न, नालो छा अथसि, सुल्तान, ॿुधो अथमि त रईस ते को केस दाख़िल करायो अथसि। छा? सुल्तान? सुल्तान पाण कहिड़ो साध आहे जो असां ते केस थो करे? न चाचा, तव्हांखे पूरी ख़बर न आहे। दरअसल सालार ते वॾेरे हाशिम FIR कराई ही खून जी। उन केस में सालार गिरफ्तार थियो आहे। सुल्तान पंहिंजे केस तां हथ खणी वेंदो, हुन मूंसां वाइदो कयो आहे। अमां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहो जेको छोरो परू आहे न, पाव तेल जो रोज़ मुछिणो थो आहे। ऐं ॿियो छोरो इहो सुल्तान, हाणे बैत ते यादि थियनि सुकोन हुते थोरो को कूड़ा केस दाख़िल कराई। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।